नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में खबर ॾींदा हलूं त कंदकोट में गैस की लोड शेडिंग के खिलाफ कंदकोट के शहरी परेशान आहिनि। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया कंदकोट में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जोनसाल बलोच पंहिंजी रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं कंदकोट शहर में, जिते गैस जी अण ऐलानिया लोडिंग शीट खिलाफ़ शहरनि को मालूम क्यों था त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। बिल्कुल अदा असां तव्हांखे ॿुधाईंदा, असां पहिरियां शुक्रगुज़ार आहियूं अवामी न्यूज़ वारनि जा। सभ खां पहिरियां असां शुक्रगुज़ार आहियूं अवामी न्यूज़ वारनि जा, जंहिं असांजे आवाज़ खे उजागर कयो ऐं असांजो आवाज़ आला ईवाननि ताईं पहुचायो आहे। त असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अदा जेको असां वटि हिते गैस जो वॾो आज़ार आहे, वॾो फुक़दान आहे, जेको गैर ऐलानियल जेको गैस जी लोड शेडिंग आहे हिते हथरादू करे रहिया आहिनि। सफ़ा हिते गैस हली बि न रहियो आहे। सुबुह सां असांजा ॿार स्कूल लाइ वञी वेंदा आहिनि त उहे बग़ैर नाश्ते जे हितां वेंदा आहिनि। असां आला हकाम खे इहो ई अपील कंदासीं त ख़ुदा राह पंहिंजे खे मञी ऐं पंहिंजे मुर्शिदनि खे मञे असांखे जेको आहे गैस फ़राहम कयो वञे। जीअं ई त सर्दी में इज़ाफ़ो थियणु शुरू थियो आहे, उन्हनि ॾींहंनि खां जेको आहे त गैस में जेको लोड शेडिंग बि ज़्यादा कयो वियो आहे ऐं उन में प्रेशर सफ़ा आई कोन, जे असां काठियुनि ते मजबूर वठण ते मजबूर थी विया आहियूं। ऐं असांजे नंढे ॿारनि खे स्कूल वारनि खे जेको आहे नाश्ते में ॾुखियाई थी थिए, उन्हनि खे ईअं बुख ते था मोकिलियूं। जेको आहे त असां आला हुकाम को अपील कयूं था त ख़ुदा राह असांजी गैस जो लोड शेडिंग ख़तमु कई वञे ऐं गैस जी प्रेशर बि वधाई वञे। छो जो PPL असांखां हितां 3 किलोमीटर आहे, पर असांजी बदकिस्मती आहे जो असांजा चूंडियल नुमाइंदा असांजे ॻाल्हि खे ऐवाननि ताईं नथा पहुचाइनि। जी नाज़रीन, तव्हां हितां जे अवाम जूं शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हिननि जो चवणु आहे त असां सख़्तु परेशान आहियूं, हिते का बि माना सहूलियत कोन्हे गैस जी। ऐं ॿी ॻाल्हि त असां काठी ॿारे असां पंहिंजी सफ़र गुज़र कंदा आहियूं। असां वस वारनि खे अपील कयूं था त लोड शीट खिलाफ़ अण ऐलानिया खिलाफ़ क़ानूनी कार्रवाई कयो वञे। कैमरामैन अर्ज़ममा सां गॾु जानी जोनसाल बलोच, अवामी न्यूज़ कंदकोट। वधीक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।